खजी विया फाड़िया। तव्हांजी महिरबानी, मुझे तव्हां मुंहिंजी जान बचाई। इहो त मुंहिंजो फर्ज़ हुयो जेको मां वक़्त ते अची पूरो कयो। पर सुल्तान खान तव्हांखे सुञाणे पियो? हा, सुल्तान खान मूंखे सुञाणे पियो, पर इहे ज़हरीला नांग आहिनि ऐं मां हिन जी मुंडी चिथण थो चाहियां। मूंखे तव्हां सुठा ऐं बाइकला इंसान था लॻो। मूंखे बि अहिड़े ई माण्हू जी ज़रूरत हुई। ठीकु आहे, त पोइ मां हलां थी। हाकिम खान, इन छोरे जी इहा मजाल जो असांजे भाउ सुल्तान खान जे मथां हथ खियो अथई। अदा साईं, असां हुननि जा हथ वढे छॾींदासीं। बस तव्हां असांखे इजाज़त ॾियो। छो जो मुंहिंजो नालो हाकिम खान आहे। इन पूरे तरह में असांजी हुकूमत हलंदी आहे। हाकिम खान, तव्हां परेशान न थियो। बादल मुंहिंजो दोस्त आहे ऐं मां हुनखे सम्झाईंदुसि ऐं हू ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदो। शादा हिकु टकेश्वर मुंहिंजी एॾी बेइज़ती कई आहे। छा तव्हां हुनखे ज़िंदा छॾे ॾींदो? हा दा साईं, सुल्तान खान सही थो चवे। जे अगरि असां हुनखे माफ़ कयोसीं, सुभाणे हू असांजे हथ खणंदो। जबर खान, ही दफ़ो तव्हां हुनखे माफ़ कयो। ॿीहर अहिड़ी ग़लती करे तव्हां हुनखे ज़िंदा न छॾिजो। हिन दफ़े तुंहिंजे करे, सिर्फ़ तुंहिंजे करे बादल खे माफ़ थो कयां। न त मां हुनजो अहिड़ो ताल कयां हा, अहिड़ो ताल कयां हा जो हुनजा मालिक बि हुनखे न सुञाणनि हा। अॼु पहिरियों दफ़ो तुंहिंजे करे असां दुश्मन खे माफ़ कयो आहे। अॼु ताईं जंहिं बि असां दुश्मनी कई आहे हू ज़िंदा न आहे बचियो। समझाए छॾ पंहिंजे दोस्त खे, ॿीहर सां टक्कर खाइण जी ज़रूरत न करे। ऐं हा सिकंदर, अॼु खां वठी लाला डान खे माल तूं ऐं अदा हाकिम ॿई माल सप्लाई कंदव। छा सम्झी? ठीकु आहे जबर खान। ॿियो सनम, सनम ॿियो हाल अहवाल? सर, अॼु जाबिर खान जे भाउ मुंहिंजो रस्तो रोकियो हुयो ऐं हू मुंहिंजे मथां ज़ुल्म करणु चाहे पियो। ऐं रस्ते में हिकु नौजवान मिलियो जंहिं मुंहिंजी जान बचाई। जंहिं तव्हांजी जान बचाई उहो केरु हुयो? सर, उहो सुठो छोकिरो हो ऐं उनजो नालो बादल आहे। ऐं मां बादल जे ज़रिए हुननि सिपाही जे कातिल ताईं पहुची वेंदसि। छा उहो उन्हनि खे सुञाणींदो आहे? जी सर, उहो हुननि खे सुञाणींदो आहे ऐं मूंखे पूरी उमेद आहे त हू असांजी मदद ज़रूरु कंदो। सर, हाणे असां हुनखे जल्दी गिरफ़्तार कंदासीं। ठीकु आहे सनम, ईअं ई असांखे इंफॉर्मेशन ॾींदा रहो। जी सर। मूंखे हिते तो छो घुरायो आहे? एतिरे टाइम खां पोइ मिलिया आहियूं, दोस्त सां भाकुर बि न पाईंदे। कहिड़ो दोस्त? उहो दोस्त जेको इंसाननि जी जान जो सौदो थो करे। अहिड़े दोस्त जी ज़रूरत न आहे जेको चंद पैसनि जे करे पंहिंजे दोस्त खे विसारे छॾे। पर हाणे जंहिं मतिलब लाइ आयो आहियां उहा ॻाल्हि कर। मां तोॾे इन लाइ आयो आहियां त जाबर खान सां टकर न खा, न त हू तोखे ज़िंदा न छॾींदो। भलियो मूंखे मारे छॾे, मूंखे पंहिंजी जान जी परवाह न आहे, पर मां कंहिं मज़लूम ते ज़ुल्म करणु न ॾींदुमि। बादल, मुड़ी वञ, किथे ईअं न थिए जो मां ई तुंहिंजो मौत बणिजी अचां। जॾहिं वक़्तु आयो त पोइ ॾिसंदासीं त केरु कंहिंजो तो मौत बणिजे। बादल, इहो वरी बि सोचजां।
वठोसि हिनखे, अॼु हे ज़िंदा न बचे। बुज़दिलो, काॾे वियो? जाबर खान, ही तुंहिंजा गिदड़ मूंखे छा कंदा? बादल बाहि थई बाहि, बाहि सां खेॾण जी कोशिश कंदे न, सड़ी खाक थी वेंदे खाक। इन दफ़े असांजे साम्हूं आयो आहे, इहे जेकॾहिं असांजी रस्तो रोकियो थी न, तोखे ज़िंदह न छींदुसि। बस जाबर खान बस, तूं भी मुझे साम्हूं कॾहिं न चढ़जांइ। मूसा पाण जाबर खान जो भाउ हाकिम माल खणी ईंदो ऐं उन खां माल वठण टाइम ते वञिजो। लाला डॉ न दफ़े हाकिम खान जो माल खणी अचे। हा, हाकिम खान पाण अचे पियो। लाला डॉन ॿुधियो आहे त जेके जाबर खान पाण वटि ॿ माण्हू रखिया, उन मां हिकु हुनजो दुश्मन बणिजी वियो आहे ऐं हुन सुल्तान खान ते बि हथु कयो आहे। जाबर खान अहिड़ो कमीनो माण्हू आहे। लाला डॉन, हाकिम खान किथे माल खणी ईंदो ऐं काथे ताईं वञणो पवंदो? सुभाणे हू दरिया जे साइड ठीक 10 बजे माल खणी ईंदो। लाला डॉन, असां हुन खां अॻु में वेंदासीं। लाला डॉन, मां मूंसां गॾु वेंदुमि। ओके मूसा, पर पुलिस जो ख्याल रखिजो। एक्सक्यूज मी, मां हिते वेही सघां थी? हा हा, भली वेहो। मां भी अकेलो वेही ॾाढो बोर पियो थियां। छा तव्हां हिते रोज़ ईंदा हो? न, कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे हिते टाइम पास करण लाइ ईंदो आहियां। पर तव्हां हिते कीअं? मां पंहिंजे घर पई वञां, तव्हां ते नज़र पई त मां तव्हां सां कुझु कचहरी करे पोइ घर वञां, पर तव्हां मूंखे परेशान लॻो था। न, काई ॻाल्हि न आहे। तव्हां मूंखां का ॻाल्हि लिकायो था। छा मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां
त तव्हां हुन जो हल कढी सघंदो? हाँ तव्हां ॿुधायो। न, तव्हां हुन जो हल न कढी सघंदो। मां तव्हांजी हमदर्द बणजणु चाहियां थी। तव्हां ऐं मुंहिंजा हमदर्द? अॼुकल्ह त भाउ भाउ जो हमदर्द नाहे, दोस्त दोस्त जो हमदर्द नाहे, ऐं तव्हां मुंहिंजा हमदर्द कीअं थींदो? अगरि यकीन न अथव त आज़माए ॾिसो। मूंखे तव्हां ते यकीन आहे। सुहनी लगे थी तू कमा, हाय हाय। सुहनी लगे थी तू कमा, हाय। सुहनी लगे थी तू कमाल, नजर खां मौला रखई, हो नजर खां मौला रखई। हा सुहनी लगे थी तू कमाल, नजर खां मौला रखई, हो नजर खां मौला रखई। जहिड़ो भूरो तुझो रंग परिवारन में थी वंग, जहिड़ो भूरो तुझो रंग परिवारन में थी वंग हयो, हुन में थी सुहिणो गुलाब, नजर खां मौला रखई, हो नजर खां मौला रखई। हा 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 हा। चारों तरफ हिन तरफ हिन, चारों तरफ हिन तरफ हिन, चारों तरफ हिन लगी वया अॼु हुस्न तुझे जा नारा, तोखां वधीक न हिते को आहे एॾो सुहिणो प्यारा, एॾो सुहिणो प्यारा, एॾो सुहिणो प्यारा। हा चारों तरफ हिन लगी वया अॼु हुस्न तुझे जा नारा, तोखां वधीक न हिते को आहे एॾो सुहिणो प्यारा। नाहे तोसां को हिसाब लॻी सुहिणो थो नवाब ॾिसी, तोखे मिले थो सवाब, नज़र खां मौला रखई, हो नज़र खां मौला रखई। हा 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 हा। वाक्य मञा थो वाक्य मञा थो वाक्य मञा थो, सुहिणा घणा है सुहिणनि में तूं ज़ोरा, हर माण्हू तोखे चाहे थो पर दिलड़िन जो तूं चोरा, हाँ वाक्य मञा थो सुहिणा घणा आहिनि सुहिणनि में तूं ज़ोरा, हर माण्हू तोखे चाहे थो पर दिलड़िन जो तूं चोरा। हाणे छॾे ॾे हिसाब लाहे छॾे तूं नकाब, ईअं मूंखे मिले थो अज़ाब, नज़र खां मौला रखई, हो नज़र खां मौला रखई। हा 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 हा। आमिर टगड़ जो आमिर टगड़ जो आमिर टगड़ जो, यार सदाए मूं ते करम तुंहिंजो थींदो, दुखनि सुखनि में हरदम साईं नौकर तुंहिंजो रहंदो, हाँ आमिर टगड़ जो यार सदाए मूं ते करम तुंहिंजो थींदो, दुखनि सुखनि में हरदम साईं नौकर तुंहिंजो रहंदो। रुगो करे मूंसां तोले ॾींदुसि पंहिंजो साहु मतां, मूंखे ॾिनो थी जवाब, नज़र खां मौला रखई, हो नज़र खां मौला रखई। हा सुहिणी लॻे थी तूं कमाल, नज़र खां मौला रखई, हो नज़र खां मौला रखई। जहिड़ो भूरो तुंहिंजो रंग परिवारन में थी वंग, जहिड़ो भूरो तुंहिंजो रंग परिवारन में थी वंग हयो,
उनमें थी सोहणो गुलाब नजर खां मौला रखई ओहो नजर खां मौला रखई हा सोहणी लगे थी तू कमा हाय। ठीक है बादल, मां हाणे हलां थी, सुभाणे मिलंदासीं। ठीक है, तव्हां पंहिंजो ख्याल रखिजो। तू पंहिंजो भी ख्याल रखिजे। यार आमिर अॼु ॾहों ॾींहुं आहे, सिकंदर ऐं बादल असां सां मिलण कोन आया। यार सागर ख़बर नथी पई, अल्लाह ख़ैर कंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बादल पहुची वए? यार असांखे तुंहिंजो ई इंतज़ार हुयो। यार बादल सिकंदर नज़र नथो अचे। यार आमिर, सिकंदर हेरे ॾींहंनि में छा तव्हां सां मिलण न आया आहियो? न यार बादल, हू असां सां मिलण कोन आयो आहे। छा हू तोसां बि न हूंदो आहे? न यार, सिकंदर हाणे मूंसां गॾु न आहे हूंदो। यार तव्हां ॿई त हिकु फैक्ट्री ते कमु कंदा हुयो। सागर, हाणे मां ॿी फैक्ट्री ते कमु कंदो आहियां यार। छा तोसां बि सिकंदर मिलण कोन आयो आहे? न यार, छॾ हिन ॻाल्हियुनि खे। यार सागर, घणो टाइम थी वियो आहे तव्हांजे होटल जी चांहि न पीती। अॼु विच चांहि थी वञे। बादल चांहि तो लाइ खोड़, मां हाणे ई खणी थो अचां। बचाओ दीजिए। अरे ओ जाबर खान, तुंहिंजा ही गिदड़ मूंखे छा कंदा? शींहुं जॾहिं बींदो आहे न, गिदड़ ऐं कुता हेॾी पासो कंदा आहिनि, पासो सम्झई? जाबर खान, बादल बाहि आहे बाहि, ऐं बाहि सां खेॾंदे न सड़ी खाक थी वेंदे खाक। बस बादल बस, अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। हिते मुंहिंजी हुकूमत ऐं मुंहिंजो ज़ुल्म हलंदो आहे। न जाबर खान न, इहा तुंहिंजी ग़लति सोच आहे। हाणे न बादल तुंहिंजो ज़ुल्म सहंदो, न ॿिए कंहिं ग़रीब ते करणु ॾींदो। छो जो सिंध धरती मुंहिंजी अमड़ आहे ऐं मां हुनजो पुटु आहियां। जेको बि हिन सिंध धरतीअ खे बुरी नज़र सां ॾिसंदो, मां हुनजा कंध लाहे छॾींदुमि, कंध। छा तूं असांजा कंध लाहींदे? छो जो मुंहिंजो नालो हाकिम खान आहे, हाकिम खान। न पूरे तरह में असांजी हुकूमत आहे। अॼु खां वठी हिते तव्हांजो ज़ुल्म न हलंदो। अदा जाबर खान, हिनखे तव्हांजी ताक़त ऐं अंदाज़ी ख़बर न आहे। हुकुम कर दे, नहीं बक बक बंदि कयां। हिन जो अहिड़ो त हाल कंदासीं जो हिन जो लाश मालिकनि खे बि हथ न अचे। जाबर खान, मां ही तव्हांजो धंधो बंदि कराइण थो चाहियां, ऐं सुठो हिन में अथव त हीउ धंधो हीरोनि जो बंदि करे छॾियो। ही मुंहिंजी आख़िरी वार्निंग अथई ऐं मां तव्हांखे वार्निंग ॾियणु आयो। ठीकु आहे, हाणे मां हलां थो। तूं छा असांजो धंधो बंदि कराईंदे रे? तुंहिंजा वॾा बि असांजो धंधो बंदि न कराईंदा। यार सागर, लॻे थो बादल वारा न ईंदा। यार आमिर, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बादल वारा असांखे फैक्ट्री ते छो नथा घुराइनि। यार सागर, मूंखे त बादल वारनि ॿुधायो त असां वटि घणो कमु आहे। यार उन्हनि चयो त फैक्ट्री में वेहण जो टाइम ई न आहे ऐं नए माण्हू अचण बि मना आहे। यार हिकु न हिकु ॾींहुं असां बादल वारनि जी फैक्ट्री ते ज़रूरु हलंदासीं। यार सागर, छॾी न शक की पुत त हाणे हलूं, काम छा पुकारी धार में। यार सिकंदर, आमिर ऐं सागर, असां ॻोठ खां शहर में आहियूं कमाइण, किलाली महिनत ऐं मज़दूरी करण। यार बादल,
असां त हिन शहर में नवां आहियूं ऐं हिते असांखे को सुञाण वार बि कोन्हे को ऐं असांखे कमकार केरु ॾींदो। यार सिकंदर, हिन में सुञाणी कहिड़ी ॻाल्हि आहे? रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो रब आहे, बसि दिलि साफ़ हुजे। मांगती मौला लीदी मैं क्यों घबरावां, मैं मांगती मौला लीदी मैं क्यों घबरावां। सोना कांचा बुखारी कोट असां तो दर सवाली आया आहियूं। असां खां असांजा दोस्त विछड़ी विया आहिनि, उन्हनि सां मिलाए सोना कांचा बुखारी ऐं जंहिं असां मक़सद लाइ आयासीं उहो असांजो मक़सद पूरो थिए ऐं असां हिते हिक हिलाल जी रोज़ी कयूं, मेहनत मज़ूरी कयूं ऐं खेरनि सां पंहिंजे वापसी ॻोठ हलिया वञूं। मैं क्यों घबरावां, इश्क जदों दा मन विच बसिया, कल्ब मेरे विच दीवा जगिया। नूर उजाले उठ पे दिल चों, नाम जदों दा तेरा जपिया। असदुल्लाह दा वजहुल्लाह दा करमुल्लाह दा ऐनुल्लाह दा विरद पकावां। मैं मंगती मौला लीदी मैं क्यों घबरावां, मैं मंगती मौला लीदी मैं क्यों घबरावां।
बादल खैर ताए यार ही तुझो हाल के क्यों है बस यार खैरा मामूली जख्म है करो यार ही को मामूली जख्म हल तो कोई सुबह डॉक्टर वठी हलूं नहीं यार डॉक्टर ॾियण जी का भी जरूरत ना है यार मां तव्हां घणो ई सच लिकायो पर अॼु मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधाइण थो चाहियां यार बादल केड़ी हकीकत यार असां तव्हां सां कोन हुयोसीं त कंहिं फैक्ट्री ते कमु कंदा आहियूं असां फैक्ट्री ते न ज़ालिम वटि कमु पिया कयूं जंहिंजो नालो जाबर खान यार बादल इहो जाबर खान केरु आहे वो हिकु ज़हर जो वापार कंदो आहे ऐं असांखे पैसनि जी लालच में करे छॾियो हुयो ख़रीद करे छॾियो हुयो छा सिकंदर अञा ताणी जाबर खान वटि कमु कंदो आहे ऐं हा उन जाबर खान असां ॿिन्ही दोस्त अलॻि करे छॾियो आहे ऐं मूंखे मारण लाइ पुलिस मोकिली हुई ऐं मां दरगाह ते अची करे तव्हां सां मिलियुमि बस दोस्त इहो ई मुंहिंजी हक़ीक़त आहे जेकी मां तव्हां सां बयानु कई ठीक है यार हलो त हलो किथे उहे पुलिस वारा वापस न अचनि सनम एडी देर बादल थोड़ी देर थी वही सॉरी न यार सॉरी जी ॻाल्हि नाहे पर इहो ॿुधाए त तो मूंखे हिते छो घुरायो आहे तेरा तव्हां ॿुधायो कावड़ त न कंदो न न तूं ॿुधाए बादल मां तव्हां खां सच लिकायो हुयो ऐं मां अॼु तव्हांखे सच ॿुधाइण चाहियां थी त मां हिकु CID इंस्पेक्टर आहियां ऐं मां हिकु सिपाही जे कातिल ताईं पहुचण थी चाहियां उहो कातिल जाबर खान आहे न सनम उन जो कातिल जाबर खान न पर असां आहियूं मां हुनखे पंहिंजे हथनि सां मारियो हो जाबर खान जे चवण ते छा तव्हां हा मां असां 4 दोस्त आया हुआसीं ॻोठ खां शहर में कमाइण जे लाइ 2 दोस्त असांजा होटल जे कमकार में लॻी विया मां ऐं सिकंदर जाबिर खान जे रुख चढ़ी वियासीं ऐं हुन कुझु असांखे पैसनि जी लालच ॾेई ख़रीद करे छॾियो ऐं असां हुन जे चवण ते लॻी बेगुनाहनि जूं जानियूं वठण लॻासीं ऐं हीरोन जो वापार करण लॻासीं बादल तव्हां बेगुनाह आहियो तव्हां सिर्फ़ु हिकु मुंहिंजी मदद कयो त जीअं मां जाबिर खान वटि पहुची सघां मां कुझु हुन जो सबूत हथ करे उन्हनि जा गैर कानूनी कम बंदि करायां ऐं उनखे सज़ा ॾियारायां ऐं हा मूंखे तव्हां सां प्यार थी वियो आहे ऐं मां तव्हां खां हिकु पल बि परे नथी रही सघां वाह छोकिरी वाह तुंहिंजो कमाल हिकु धको ऐं ॿ शिकार तूं असां ॿिनि दोस्तनि खे कूड़े प्यार में फसाए पंहिंजो मक़सदु हासिल बि करीं हा इहो सच आहे मां तव्हांखे कूड़े प्यार में फासाइण जो नाटक कयो ऐं हा इहो बि सच आहे त मुंहिंजो बादल सां सचो प्यार थी वियो आहे ऐं मां हिन सां सॼी हक़ीक़त कई आहे हा सिकंदर सनम सही थी चए अञा बि वक़्तु अथई तूं असांजो साथ ॾे ऐं असां हिन ज़ालिमनि जो सिंध धरतीअ तो ख़ात्मो कयूं बस बादल बस तव्हां ॿिन्हिनि मुंहिंजे ज़मीर खे जाॻाए छॾियो आहे यार मूंखे माफ़ कर वाकई मां पैसनि जी लालच में अची अंधो थी वियो ऐं मां पंहिंजे जिगरी दोस्तनि खे विसारे वेठुमि मूंखे माफ़ कर यार यार हाणे त पंहिंजे दोस्त खे सीने लाहींदे न हा यार अॼु मां तोखे पंहिंजी सीने लाहींदुमि यार बादल सागर ऐं आमिर ख़ुशि त आहिनि न यार हू ठीकु आहिनि पर तोखे ॾाढो यादि पिया कनि सनम मां तव्हांजो साथ ॾींदुमि
ऐं मां तव्हांखे फोन कॉल जे ज़रिए इंफॉर्मेशन ॾींदो रहंदुसि। दोस्तों तव्हां हिते बीहो, मां अचां। हीरोन खैर त आहे अॼु ख़ाली हथ मोटी आया आहियो। छा लाला डॉन तव्हांखे माल ॾिनो आहे छा? जावर खान, अॼु असांजो माल पुलिस पकड़ियो आहे। छा पुलिस असांजो माल पकड़ियो आहे? बोस, पहिरियों दफ़ो असांजो माल पुलिस पकड़ियो आहे। हा जाबर खान, इहो माल असांजो लाला डॉन पकड़ायो आहे। सा लाला डॉन असांजो माल पकड़ायो आहे? पर लाला डॉन असांजो माल छो पकड़ायो आहे? जाबर खान,
लाला डॉन चाहे थो त हिन धरतीअ ते असांजो राज हुजे। होस सिकंदर सच थो चवे। लाला डॉन चाहे थो त असांजो धंधो बंदि थिए ऐं मां इहो धंधो कयां। न असां हुनखे ईअं करणु न ॾींदासीं। मां उन्हनि खे ॿुधाईंदुसि त असां उहे नांग आहियूं जो वक़्तु अचण ते दोस्तनि खे बि ॾंगींदा आहियूं। अब आएगा ना ऊंट पहाड़ के नीचे। अच जाबर खान वे। मां हिते वेहण न आयो आहियां। लाला डॉन, तूं पंहिंजो पाण खे ॾाढो चालबाज़ सम्झी। तोखे ख़बर न आहे जेको असां सां टक्कर खाईंदो आहे उहो पुर्ज़ा पुर्ज़ा थींदो। जाबर खान, तव्हां चवण छा था चाहियो? तूं असांजो माल इसका पकड़ायो आहे। जाबर खान इहो कूड़ आहे, असां माल तुंहिंजो न पकड़ायो आहे। इहो सभु सच आहे। अॼु खां पोइ तूं मुंहिंजो दुश्मन आहीं। जाबर खान, ही कंहिंजी चाल आहे असांजे वेड़ाणे जी? इहा चाल ॿिए कंहिंजी न आहे त तव्हांजी आहे। ऐं हा लाला डॉन, इहे असांजो माल पुलिस पकड़ियो त तव्हांजो ख़ैरु न थींदो। अचो हाकिम खान। ये मीटिंग छाजे करे कराई वई आहे ऐं तव्हांखे छाजे करे घुरायो वियो आहे? पर हिते ख़ासि हिदायतनि लाइ घुरायो वेंदो आहे। मां तव्हां खां पुछण थो चाहियां, अवाम खे पुलिस सां नफ़रत छो आहे? छो जो अवाम खे इंसाफ़ नथो मिले। उनजो ज़िम्मेवार केरु आहे? असां ई आहियूं। जेकॾहिं फौजियुनि जो जवान कंहिं बॉर्डर ते मारिजी थो वञे त हर माण्हू थो चवे इहो शहीद आहे। ऐं असांजो जेकॾहिं पुलिस जो माण्हू मरी थो वञे त हर माण्हू उन जे लाइ चवे थो त सुठो थियो त मरी वियो। मां तव्हां खां पुछण थो चाहियां, छो छो? सर, असां जेकॾहिं कंहिं मंशियात ऐं ॾुआरी खे गिरफ़्तार था कयूं त सियासी पोस्टूं असांजी बदिली था कराइनि या उनखे मारियो थो वञे। जेसीं ताईं मुंहिंजी पोस्टिंग हिते आहे तेसीं ताईं तव्हांखे ट्रांसफर को बि नथो करे सघे। तव्हां कंहिंसां नाजाइज़ी न कयो ऐं अवाम खे इंसाफ़ ॾियो। चंद असांजा पुलिस ऑफिसर अहिड़ा आहिनि जंहिं करे असांजी पुलिस बदनाम आहे ऐं उहे अवाम खे इंसाफ़ नथा ॾियनि ऐं रुश्वत था वठनि। ऐं मां थो चाहियां अहिड़े ऑफिसरनि ते नज़र रखी वञे ऐं उनजो ख़ात्मो कयो वञे। मां तव्हां खां पुछण थो चाहियां त कंहिं माण्हू जो मरीज़ हॉस्पिटल में आहे ऐं उनजो को अज़ीज़ पैसा खणी शहर में अचे थो ऐं उनजी जेब काटी थी वञे ऐं उहो माण्हू रुपड़े लाइ अचे थो ऐं उन खां पुछो थो वञे हेतिरा पैसा तो काॾा हूंदा, काॾी पियो वञी, तरह तरह जा उन सां सुवाल था कया वञनि। मां तव्हां खां पुछण थो चाहियां, इहो छो? सिपाही इंसाफ़ जा जवाबदार जल्दी लाॻू ॾिसण थो चाहियां। सर, सिपाही जा कातिल जल्दी गिरफ़्तार थींदा ऐं उन जा कातिल जाबिर खान वारा आहिनि। सर, उहे सिपाही जा कातिल न आहिनि। कातिल केर बि हुजनि, मां उनखे जल्द लाकअप में ॾिसण थो चाहियां। ही छा पियो थिए सूबेदार राणा? तुंहिंजे हूंदे पुलिस असांजो माल पकड़ियो आहे। जाबर खान, मां ॾाढी कोशिश कई तव्हांखे ॿुधाइण जी, पर साहब फोन खसे वरिती। अदा साईं, हाणे ही सूबेदार कम जो न आहे रहियो। हाणे रुगो अथव खाइण जो यार। न जाबर खान, मां तव्हां सां सचो आहियां। जे तूं असां सां सचो हुजे हा त पुलिस असांजो माल न पकड़े हा। जाबर खान, मां मजबूर हुयुमि। सूबेदार राणा, कन खोले ॿुधी